अज उन परंपरा के कायम रखंदे असी साहित्यिक प्रोग्राम हर साल माली कल्चरल एकेडमी के मंच ता पेश कयूं था, जो न सिर्फ मुंबई में पर हिंदुस्तान के कोने कोने में पहुँचाने की कोशिश असांजे तरफा थी है। पंहिंजे वितार कोशिश करे रहिया आहियूं। असां वो प्रोग्राम दिल्ली, अहमदाबाद, पूना, लखनऊ के शहरन में करे चुका आहियूं ऐं हींअर हिन साल असी ही बॉम्बे में प्रोग्राम करे रहिया आहियूं। सिंधु कला मंदिर जो ड्रामो है जैसे SP मेंगानी साहब डायरेक्ट किया है, वो तव्हांजे साम्हूं हींअर जल्द पेश थींदो। हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी जो स्वागत। सिंधु कला मंदिर सिंधी रंगमंच जो जन्मदाता तव्हां सभिनी आयल मेहमाननि जो हार्दिक स्वागत थो करे। अॼु जी शाम लाइ तव्हांजे साम्हूं पेश थो करे हमेशा यादि रहंदड़ मज़ाकी नाटक छोरा आॻियां घोड़ा पुठियां। अरे ओ चपट है उठी पियो जाओ बात आई नहीं अज स्नान करने और नहीं जा छो बड़ी शादी है। अरे दाढ़ी ले रे मैं मना जो स्नान भी करने इन्हें करे पूछो मैं यार। अरे दाढ़ी तो मारो से लाइन वाला है स्नान संडे के संडे कपड़े तो ना 15 दिन में एक बार। एनी मोर क्वेश्चन? अरे पर कॉलेज में सभी छोकरा लोगों के सुअर पड़ी ने सुअर तुझे बदलवा भांस एक मिल नहीं दिया तो वाली डेस्क माना गैस चेंबर। अरे छोकरन के मार गोली यो बुद्ध छोकरी मुझे बारे में छा चवंदी है प्यारे जान जाऊं कुर्बान ये कहीं अज्ञा पाया भवन है चरे को नहीं लोगे समझी ने गुंडो मोवाली दादा समझ नहीं लोगे। अरे दुआ कर भगवान था तो इन साल रूम में सुठा पार्टनर मिलन न तो 5 साल भी पयो होने कॉलेज में फाउंडर मेंबर थी करे। हां यार ये सही बात है 85 ही है ना रूम बराबर है पर हॉस्टल गलत है यानी तो ही लेडीज हॉस्टल कोने लेडीज हॉस्टल लेने ये सामो है लेडीज तो जो छम लेडी है मैं आता के केड़ी खबर है तू लेडी आई मियां ले दो। अरे हमको ये ना तो लेडी है ओए ना तो लेडा है ओए अरे ये तो लौंडा है लौंडा बच्चा हाजी ना आगे पीछे हाजी ना बच्चा हाजी ना कोई आगे हाजी ना कोई पीछे हाजी बिन कोई गाड़ी हाजी बिन औरत गाड़ी हाजी। मां तो कह रहे साफ ऐसा चीज की बुलाया तुम लोग। आई वांट टू किस यू। व्हाट? अच्छा ना दोस्तों का शब्द लगाई है पिक्चर पार्टी एकटान की फी। हाउ रोमांटिक तवा भी अड़ी शब्द होना हाँ नीतू देवी हमारे खानदान की इज्जत अब आपके हाथ में है। पर मैं मजबूर हूँ प्यारे। लेकिन तू मजबूर है तो माँ भी मजबूर है। माँ भी कॉलोनी अंकल ये बुझाएंगे तो पार्वती मैडम की साड़ी मुझे बैग में लेकर आई थी। आई स्मार्ट ओ पहले मैं आखिरी दफो ठीक है और एक शर्त दे। हाँ जो मुझे तुझी सब शर्त मंजूर है तो कोई ठीक है तू मेरे मुंह काम करे से दे एनी देर का वही तक करे रहे बस पर मुंह कारो थींदो क्या तो वो काली इन खुदी ना मां तो गाड़ी इनकी साड़ी कर रहा है तो कोई काली बूट पॉलिश बूट तो मैं पाया पॉलिश कराएगा ठीक है ना मां को पाया के आगे ना चौधरी का चांद हो या प्रताप जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब छाते लगी क्यों
अरे प्यारेलाल मोटवाणी. अरे मोटवाणी आहे. थोडा मोह के साथ जावे थे. फुटपाली. फुटपाली से मोह के. दूसरे के साथ लगाएंगे लिपस्टिक. अरे सर. अरे प्रोपोलो ये पुलिस को ये चपटा है मोह के. कितने छोटी कितने. अरे सर. अरे देखा रूम में आई. सर काय खबर कोने ही बॉयज जो हॉस्टल आहे ते छोकरी अंदर रमना आहे. काले जे हाथ से बूट मुखे तो रूट्स मुखे तो देखा नया रूट्स मां तो मुखे रूट्स देखा मुझे खबर आहे छोरी किथे आ. हां भले बोलो ते बोलो क्या बोल दो बोलो. तारो दादागिरी सा तो चई बोले तेरे मतलब छोरी इते काने. ठीक है मामा ने और याद रख बे तने का छोरी आई तो मां के पाणवा वठी तो ना समझे. हां बाबू के जो आवाज आ मारे जो ऐसे उल्टे कम आउट माइनस भाई इज आउट ऑफ साइट ऑफ ये नहीं नीलू बॉयज में एक हुआ ही है. सर इन्हें क्यारे मुके सर करा. अच्छा तो हिना लेडा साथ में नहीं है. तमाची है ना सर. तमाचे डब्बा खान में लिखी प्याज. गुडगली ईशान के साथ मां भी ताने ढप्पा का अंदर लिखी दे. मुझे ड्रप का अंडर दी सेम पे. सर 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 Yes. इन्हें बबुआ. बहुत मार. सर इन्हें बबुआ मुके. अच्छा सर इन्हें बबुआ मुके पलंग दे हेठा. पलंग ये का छाते हो. सर एक किस मी. You only kissed you. सर मां ने मना दी. मां मना तो मैंने फीवर. सर वो डिप्टी कलेक्टर बाबा. वो तमा सभी ने खबर वाटलो. ने मां काय ना गुलाने दे जा. मां ने जे को जोलस. ने डैडी से जोलस. मां छोड़ा के लफड़ो फरक है खबर. सर नीलू डैडी अच्छी है. अरे खबर है मारे तो आज बची है. हां अच्छा देखनी ये तो भाई वो ये ताले दिशा ही पे अंदर को ताके तालो को तार. सर जोर से डालो. मुझे डैडी ने घट बुदड़ी तो आ रही है. मुख्य तो बराबर बुदड़ी तो रेडी हो गई. ए मुझे ओ गाला ओ होना धीरे गाला मां बड़ो कोना. आप नीलू हम बुधाए भेलन छाके इके आहे. ही प्यारे आहे. ही नहीं मुके ते घुराओ. के पर छाके ये कहे तो कुछ नहीं. भेलन कुछ कोन तो भटके की घुराए. अरे मेरी जो ही अब्बू. इनका नंबर जो मंगवा लिया है. तेरे छाके डैडी बुदाओ मां ना घड़ी खाजो लाए. नने वरी ना ना मुके शर्म तो जे. ने शर्म नहीं करेगा. बुधाए सबनी साव बुधाए. डैडी he kissed me. He kissed you. You बदमाश. Excuse me mister. बदमाश चवणे की जरूरत कोने. चलतो तो बदमाश चवण्याची जरूरत कोणी. तो छाप तारे बुल्लो छापमा तारा की जमाना मोहाली जमा. I'll shoot you. I'll shoot you. देखो काले देखने में ही करना मना है. कल्चरल एकेडमी चवेरी सालन को सिंधी साहित्य सभ्यता, सिंधी बोली, वोकल सिंगिंग, कोरियोग्राफी, सिंधियत खे प्रमोट करे रही है.
सदायत गोविंद माली जे याद में असां सभु हिते गॾु थिया आहियूं। तव्हां सभिनी खे मां शुभेच्छाऊं थो ॾियां। मुनानी जी हिन अकेडमी जा ट्रेज़रर आहिनि। डॉक्टर सतीश रोहरा जी, अचो असां सभई सिंधी अंधकार मां प्रकाश जी ओर वञूं। सभु और भेनर तारियूं वॼाए करे हिन ज्योति जो मुझे दोस्तों 2 मिनटन में ही असांजी जेका परंपरा है यह ख़त्म कंदासीं। तव्हांजो हिकु दफ़ो वरी माली कल्चर अकेडमी जी तरफ़ां हार्दिक स्वागत है। हिंदुस्तान जो कहिड़ी भी कुंड कर्श हुजे, उत्तर हुजे, ॾखण हुजे, ओभर ओलह हुजे, किथे बि सिंधी समाज के जेकॾहिं काई सरकारी सतह ते तकलीफ़ थिए थी या ॿियो कुछ दुख पहुचे तो या के बेइंसाफ़ियूं थियनि थियूं त सभई रस्ता सभई राहूं एक ही शख्स वटि अची ख़त्म थियनि थियूं। उहो आहे राम जेठमलानी साहब। सो मां चाहींदुसि हुननि जो हार्दिक स्वागत कयो। ही साहब बिज़ी होने के बावजूद भी सिंधी साहित्य, संस्कृति ऐं सिंधी समाज लाइ बिल्कुल भरपूर टाइम कढनि था, उन्हनि खे ॿुधनि था, पंहिंजूं सलाहूं ॾियनि था। न सिर्फ़ ईअं करे चइजे तन मन धन सां ही सिंधी समाज सां जुड़ियल आहिनि। अॼु सवाइ 7 बजे ही निकिता आहिनि। ट्रैफिक एतिरी आहे मुंबई जी जो हींअर जस्ट 5 मिंट थियनि पहुता आहिनि। आफ़रीन आहे इन्हनि खे जो ही इन नमूने निभाए रहिया आहिनि। असीं अॼु उन्हनि जो हिते स्वागत कयूं था। मां चंद्र मंगनानी साहब खे चवंदुसि त हू दादा राम जेठमलानी साहब जो पाखर पाए स्वागत करें। असांजे विच में अॼु गांधीधाम खां आयल असांजो विद्वान, असांजो फिलोसोफर डॉक्टर मोती प्रकाश उहे असां सां हिते हाज़िर आहिनि। मां चाहींदुसि त शोभा भेण उन्हनि जो पाखर सां स्वागत करे। असांजे विच में ॿियो भाउ गिरधारी जयसिंघानी पॉलीकैब जा डायरेक्टर आहिनि, उहे मौजूदु आहिनि। हिननि जो पर्दे जे पोयां काफ़ी कुझु कार्य थी रहियो आहे सिंधी समाज लाइ। उहो असांखे ख़ुशकिस्मती आहे त उहो अॼु असां सां हिते आहिनि। असीं चाहींदासीं उनजो बि असीं स्वागत कयूं। अजीत मुनियाल खे चवंदुसि त हुननि जो स्वागत करे। सिंधियुनि जी सचमुच अॼु जेके सिंधियुनि जो आवाज़ आहे उहो सरकार ताईं नथो पहुचे, छाकाणि असांजी मीडिया ॾाढी कमज़ोर आहे। उनखे ध्यान में रखी असांजे भाउ रंजीत भुटाणी सिंधी शान मैगज़ीन जेका पोयनि 5 सालनि खां लगातार निकिरी रही है, न सिर्फ हिंदुस्तान में पर पूरे विश्व में सिंधियुनि जे हर समाचार खे पहुचाइनि था। रिसेंटली उल्हासनगर में हिकिड़ो असांखे ख़बर पई त उते सिंधी पंहिंजो धर्म मटाए रहिया आहिनि, क्रिश्चियन थी रहिया आहिनि। ऐं हिनखे शाबस आहे त 2 ॾींहं उते हली करे ऐं उहो सॼो तहक़ीक़ात कयूं ऐं हिन मैगज़ीन में उहो हुननि ॾिनो आहे त असांजा सिंधी छो था पंहिंजो धर्म मटाइनि। ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे, कहिड़ी मजबूरियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे हुन बारीकीअ सां जाचो। अॼु हू असां सां गॾु आहे। मिस्टर रंजीत भुटाणी साहब जो स्वागत मां चवंदुसि त चंद्र मंगनानी उन्हनि जो स्वागत करे। अॼु जा जेके असांजा अवॉर्ड विनर्स आहिनि उहे 2 डॉक्टर आहिनि। डॉक्टर अर्जन सिकायत जेको आयुर्वेदिक दवाउनि सां मर्ज़ खे दूर करे थो, बीमारी खे दूर करे थो। ॿियो डॉक्टर आहे सतीश रोहरा जिन PhD कई आहे हिंदी ऐं सिंधी लिटरेचर में। उहे वरी पंहिंजे तरीक़े सां समाज में थींदड़ बुराइनि ऐं उन्हनि बीमारियुनि खे पंहिंजे कलम जे ज़रिए दूर करण जी उन्हनि पूरी कोशिशि कई आहे। सिंधाला जी जेको गांधीधाम में हिकु वॾो इंस्टीट्यूट आहे सिंधियुनि जो, उन्हनि जो पायो विझंदड़ 2 असांजो डॉक्टर सतीश रोहरा, डॉक्टर मोती प्रकाश असां सां मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब जी लिखणीअ में एतिरो तासीर आहे ऐं एतिरी सवली सिंधीअ में लिखंदो आहे त आम रवाजी माण्हू बि उनखे सम्झी सघे। दादी पोपटी रामनाणी हमेशह चवंदी त सिंधीअ में त लफ़्ज़नि जो भंडार आहे, खाणियूं आहिनि, घणो कुझु उहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके अॼु जे दौर में नौजवान सम्झी नथा सघनि। उनखे ध्यान में रखी उन्हनि तमामु सवली सिंधीअ में ज़बरदस्त नाले ॾींदड़ किताब लिखिया आहिनि। बाईपास सर्जरी कीअं थिए सिंधी ॿोली जेका ख़तमु थी रही आहे, उन्हनि जा जेकॾहिं तव्हां थॉट्स ऐं उन्हनि जा वीचार जेको हो हुननि जो हिकिड़ो वीचार आहिनि अॻियां जनरेशन खे कीअं सिंधी ॿोली पहुचाइजे, बेहद उन्हनि खे बसि अॼु हिते सन्मानित कंदासीं। महिरबानी। हींअर मां अर्ज़ु कंदुसि डॉक्टर अर्जन सिकायल छाकाणि त बीमार आहे, बिस्तरे ते आहिनि, उन्हनि पंहिंजी मजबूरी ॾेखारी आहे।
उन लिहाज़ खां उन्हनि जो साथी बिहारी शहरी हिते मौजूदु आहे, उहे मथे अचनि ऐं उन सां गॾु मिस्टर मुरली अदनानी, हिननि ॿिन्ही जो नाला हुननि लिखी मोकिलिया आहिनि, उहे उनजे तरफ़ां अर्जुन सिकाल जे तरफ़ां अवार्ड रिसीव कनि प्लीज़ मथे। ही माली कल्चरल अकेडमी जे तरफ़ां 15,000 जो चेक असीं सौंपियूं था पिया। उन सां गॾु हीअ दुशालो आहे जेको सभी मौलाना की जितिया का दायरा था। ऐं डायरेक्ट कयल एसपी मेघाणी जो त असांजो ॾाढा एसपी मेघाणी खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे स्टेज ते अचनि। घर पूर्वज written by Madan Jumani, directed by S.P. Meghani. सिंधी समाज, सिंधी साहित्य, सिंधी अदब, सिंधी ॿोलीअ जे वाधारे जे कम जो कमु आहे, तो हिकु मिंट जो कमु बि कयो त तव्हां घणो कयो। कुझु बि न कयो, चंद्र मंगलाणी जी ऑफिस में पहुतायो ऐं जेकॾहिं साम्हूं सिंधी अख़बार पढ़ी आहे, उहा खणी रुगो उनजो तव्हां हेडलाइन्स बि पढ़ियूं, सिंधीअ में पढ़ियूं, त तव्हां सम्झो त तव्हां का तड़पंदड़ मच्छी खणी समुंड में उछलाई हुनखे तव्हां साह ॾिजो। मां ॼाणां थो त अॼु असीं जंहिं दौर मां गुज़री रहिया आहियूं, उहो आसान दौर न आहे। अलाए छो इहा ॻाल्हि असांजे ध्यान में नथी अचे, त उहो आसान दौर न आहे, काफ़ी ॾुखियो दौर आहे। ॾुखियो दौर आहे, तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां तमामु घणा सियाणा माण्हू वेठा आहिनि। सभई ॿूटा पंहिंजुनि ज़मीनुनि तां खणी किन ॿियनि ज़मीनुनि ते न हणी सघिबा आहिनि, पर के ॿूटा ॾाढा सख़्तु जान थींदा आहिनि। उन्हनि खे तव्हीं जंहिं ज़मीन में हणो उहे खुपी वेंदा आहिनि ऐं वरी गुल टिड़ंदा आहिनि। सिंधी अहिड़ा ॿूटा आहिनि जेको मुमकिन ई न लॻंदो हुजे, उहो सभु कुझु असीं थी सघिया आहियूं, कयूं पिया, ऐं अञा घणियूं वॾियूं उमेदूं रखूं पिया। ऐं उहो इन करे आहे छाकाणि त काफ़ी सख़्तु जान आहियूं। बसि रुगो मूं इहो चयो त जंहिं किनारे ते हलूं पिया था, उन किनारे ते जेकॾहिं का तड़पंदड़ मच्छी ॾिसूं त खणी ऐं समुंड में उछलायूं। तव्हां वॾो कमु कयो, इहो पाण खे विश्वास ॾियारियो। लिटरेरी अवार्ड ॾिनो वियो आहे, तंहिंजे लाइ मां संदन थोराइतो आहियां, ऐं उनखां वधीक थोराइतो इन ॻाल्हि जे लाइ आहियां जो मूंखे पंहिंजनि हेतिरनि भेनरुनि ऐं भाउरनि जे अॻियां आणे ऐं मूंखे पंहिंजी ॻाल्हि चवण जो उन्हनि तमामु हिकिड़ो सुठो मौक़ो ॾिनो आहे, जंहिंजे लाइ मां संदन बेहद घणो शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजा सभु मौजूदु साथी ऐं मुंहिंजा सिंधी भाउरो भेनरूं ऐं वॾर सेना, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो हिन माली कल्चरल सोसाइटीअ खे संदसि धीअ, मुंहिंजी प्यारी प्यारी धीअ मुंहिंजी बि आहे, जेका हिन सोसाइटीअ खे झले वेठी आहे ऐं उनखे क़ाइमु बि रखियो अथसि ऐं कम में ऐं समाज जी शेवा में बि मशहूरु रखियो अथसि। खीरूं लाहियईं
मां सदाईं हर साल मूंखे ही मौक़ो मिलंदो आहे जो संदसि शुक्रगुज़ार थियमि। अॼु ही मनोरंजन जी शाम आहे। मां तव्हांजे रंग में भंग विझणु कोन थो चाहियां, तंहिंजे करे लंबो चौड़ो भाषण करणु ठीकु न आहे। असांजे कोर्ट में जॾहिं वॾा मुक़दमा हलंदा आहिनि त पोइ 2 जज वेहंदा आहिनि, बेंच वेंदी आहे जजनि जी। हिकिड़ो जज लिखंदो आहे जजमेंट, ॿियो जज जो जजमेंट पढ़ी चवंदो आहे त मां हिन सां शामिल आहियां। डॉक्टर सतीश अरोड़ा साहब ने जेका फतवा लिखी आहे मां मूंखे क़बूल आहे। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे जो वरी पाण में सिंधी गॾिजूं था, सिंधी नाटक, सिंधी कला उन मां लुत्फ़ परायूं था ऐं घटि में घटि हिक ॿिए खे गॾिजूं था, हिक ॿिए जे शिकिल खे ॾिसूं था, हिक ॿिए जे मुंहं ते मुड़क ॾिसूं था। इहा ई हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां सभिनी खे ॾियारी जूं मुबारकूं ऐं उमेद त वरी साल साल गॾिबासीं। पर हिकिड़ी मूंखे शिकायत आहे जो मां 7 बजे घर मां निकितो आहियां, 8:45 सवाइ 9 बजे मां हिते पहुतो आहियां। उहा ट्रैफिक आहे। हाणे मुंहिंजी उहा उमिरि आहे जो 86 वरे जो उमिरि जो हले थो ऐं मां उन चौरासे यानी चौक ते बीठो आहियां जिते जेके जीअंदा आहिनि से मरंदड़नि सां मोकलानी करण जी तयारी कंदा आहिनि ऐं साॻे वक़्तु जेके मोल आहिनि से मरंदड़ खे आज़ादु करण लाइ तयारी कंदा आहिनि। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त इहो जेको चौक आहे जिते मां बीठो आहियां उहो साल साल जॾहिं शोभा जो दर्शन कंदो आहियां त उहो साल साल परे थींदो थो वञे। तंहिंजे करे मां अञा जीअरो आहियां ऐं जेकॾहिं शोभा पंहिंजो ही प्रेम जो इज़हार कंदी रहंदी त उमेदु आहे त वरी 2 साल गॾिबासीं। जय यकीनन मिलंदासीं। तव्हांखे अञा घणो कुझु सिंधी समाज लाइ करिणो आहे, तव्हां कयो आहे। मूं डॉक्टर सतीश अरोड़ा सां उहा ई पे ॻाल्हि कई, चई भई असां जंहिं उमिरि में आहियूं मूं चयो न तव्हांजी उमिरि अञा लंबी आहे। असां 80 लख सिंधी आहियूं या 1.5 करोड़ आहियूं सिंध खे मिलाए या हिते उन्हनि सभिनी सिंधियुनि जूं तव्हांजे प्रति दुआऊं आहिनि। तव्हांजी उमिरि 150 सालनि खां मथे थींदी, तव्हां सभिनी जूं दुआऊं आहिनि ऐं बिल्कुलु हमेशह रहंदियूं। हिन मौक़े ते असीं दादा गोबिंद माली, भगवंती नावानी, पुष्पा माली ऐं उहे सभु सिंधियत जा शेदाई जिन कंहिं बि तरीक़े सां सिंधियत जे कारवां में योगदान ॾिनो आहे उन्हनि सभिनी खे सजदो था कयूं पिया। ऐं सभ खां पहिरीं हाणे मां शुक्रगुज़ार आहियां दादा राम जेठमलानीअ जी जेके असांजे सॾ ते हिते तव्हां ॿुधो कीअं कहिड़ी तकलीफ़ सां हिते पहुता आहिनि। सवाइ 7 बजे निकिता आहिनि ऐं हिते पहुता आहिनि त सचमुच मां तहदिल शुक्रगुज़ार आहियां दादाजी। ऐं मां चाहींदसि त तव्हां ज़ोरदार तालियुनि सां